खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सौदो कन न सोन जो वॾा विहाऊ, मोती जे मेहरान जा तिन जा तामाऊ, सामूंडी साऊ लका लूपे आया। सोबेली साथियों, जी लतीफ़िलात मेहरान टीवी जे फ़िक्री तहक़ीक़ी ऐं तारीख़ी रिहाण शाह जा पंधि पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ साईं जे पंध पेचरनि जे पोयां हलंदे अॼु असां बदीन शहर में जेको लाड़ म्यूज़ियम आहे उन जे सहन में बीठा आहियूं ऐं हीउ लाड़ जो इलाइक़ो मां चवंदा त हे वणझारनि जो इलाइक़ो आहे। हीउ उन्हनि वापारी सामूंडी वापारी माण्हुनि जो इलाइक़ो आहे। हीउ बंदरगाहुनि जो इलाइक़ो आहे लाड़ सॼे जो सॼो। ऐं हिन इलाइक़े में पुराणे दौर में लतीफ़ साईं जे दौर खां अॻु ताईं 5 दरिया जेके बदीन जे आसपास मां वही करे कोरी नदी या कोरी खारी कोरी बि सॼो वेंदो आहे उनखे उन में छोड़ कंदा, जंहिंमें पटेल रेण ऐं सांगरी ढोरो ऐं उन खां पोइ पराण जो ढोरो, इहे सभु जा सभु हिन लाड़ मां वहकरा वहंदा हुआ पाणी जा। ऐं इहे उहे वहकरा हुया जिन सां आबादियूं बि हुयूं इंसानी हवाले सां, शहर बि हुया तारीख़ी, साॻे वक़्तु इक़्तिसादी तौर ते ज़रई हवाले सां बि ऐं वणज वापार जे हवाले सां बि पाणी जा ॿेड़ा जहाज़ इहे हलंदा हुआ। ऐं लतीफ़ साईं जा हिन इलाइक़े सां पंध पेचरनि जो सिलसिलो ज़्यादातर दरियाई वहकरनि जे हवाले सां रहियो आहे। पटेल ठटे वारे इलाइक़े खां अॻिड़े खां ऐं कड़े गांवार खां थी बदीन खां अॻिते वहे थो वहंदो हुयो तंहिं ज़माने में, ऐं इहो ई साॻियो वरी सांगरी ढोरे में वञी छोड़ कंदो हो। सांगरी ढोरो जेको सोहिणी जो ढोरो या लोहाणो ढोरो सॾिबो हो, शहदादपुर ऐं भिटशा जे आसपास नसरपुर खां वठी उनखे सांगरी ढोरो सॾिबो हो। इहो मातली वटि अची करे वरी ॿिनि हिसनि में विरहाइजी वेंदो। सांगरी ढोरो सिधो बदीन तरफ़ अची वेंदो ऐं नेहरू ढोरो हितां सॾिबो हो जेको वरी ॾेई खां टंडे बागे खां वरी हेठि साॻो कोरी नदी में दाख़िल थींदो हो। ऐं इन सां विच में सांगरी ढोरे सां ॻठो ढोरो बि मिलंदो हो ऐं काफ़ी ॿिया ढोरा आहिनि जेके मतिलबु हिकिड़ो दरियाही वहकरनि जो हिकिड़ो ॼार हुयो। के मुख्य वहकरा हुया, के जेके उन्हनि मां नंढा नंढा वहकरा निकिरंदा हुआ, वरी हिक ॿिए में अची ज़म थींदा जेके कोरी नदी चइजे थो। ऐं इहा कोरी नदी जेका वरी समुंड खे ॼण ते हिकिड़े क़िस्म जी झल हूंदी हुई। त हीउ लाड़ जो इलाइक़ो वणझारनि जे हवाले सां, दरियाउनि जे हवाले सां, अवाइली तारीख़ जेका आहे सामूंडी वणझारा जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां, त हिते जॾहिं असां लतीफ़ साईं जे पंध पेचरे जी ॻाल्हि कयूं था त हीअ ॻाल्हि ॾाढी अहम आहे त साईं जे सामूंडी सफ़रनि जो पेरो बि खणिजे, उन ते तहक़ीक़ कजे ऐं उहे साईं जा सामूंडी सफ़र ऐं उन सां गॾु तारीख़ में असांखे सिंधी वणझारनि जा जेके सामूंडी सफ़र मिलनि था, हिकु तरफ़ जावा ताईं मिलनि था, ॿिए तरफ़ मिडिल ईस्ट ताईं, अफ्रीका ताईं, श्रीलंका ताईं, त इहे खंड खेड़ाऊ जेके हुया, खंड खां ॿाहिरि बि जेके वेंदा हुया, त उन्हनि जा उहे पेचरा खाइण सां न रुॻो एतिरो थींदो त सिंधी वणझारनि जे सामूंडी सफ़रनि जो हिकिड़ो नक्शो असांखे मिलंदो, पर सिंधी वणझारनि जो मिलंदो, सिंध जे सामूंडी वापार ऐं सामूंडी सफ़रनि जो रस्तो मिलंदो, पर दुनिया खे बि हिकिड़े सामूंडी सफ़रनि जा उहे रस्ता मिलंदा जेके अॼु बि कंहिं न कंहिं नमूने सां कमु अचनि था पिया। त हीउ लाड़ जो इलाइक़ो, दरियाहनि जो इलाइक़ो, समुंड जो इलाइक़ो, ऐं हिते लतीफ़ साईं जा तमामु घणा भेरा थिया आहिनि ऐं हिते साईं जे ज़ात सां निस्बत रखंदड़ तमामु वॾा किरदार आहिनि। हिते तमामु शख़्सी तौर ते माना दोस्ती जे हवाले सां, खाहोड़ी ख़ैर जेका तहरीक हुई साईं जी उन जे हवाले सां, लतीफ़ साईं जे रिसाले जे किरदारनि जे हवाले सां ज़्यादातर सुर जेके आहिनि तॾो के लाड़ ऐं कच्छ वारे हिन इलाइक़े सां 15 सुरनि जो तालुक़ु हिन जूह सां आहे। ऐं इन हवाले सां वरी जेकॾहिं थोरो बदीन शहर ॾे वेंदासीं त हीउ नालो कीअं पियो, इन ते ॿ टे जेके ॾंद कथाई या रवायती ॻाल्हियूं आहिनि। किन माण्हुनि शहाबुद्दीन जे नाले सां जेको हिते सहरवर्दी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे ऐं उन ई क़ब्रस्तान में करीम साईं जे वालिद साहिबु साईं लालन साईं जो जेको सो हुते बुठी बि आहे, त किन माण्हू जो चवणु आहे त शहाबुद्दीन, शहाब ऐं बदीन नालो ईअं पियो आहे शहर ते। किन जो चवणु आहे त हीउ बादबान यानी ॿेड़ियूं या जेके सामूंडी जहाज़ हूंदा हुआ उन नाले सां बादबान मां बदीन थी वियो आहे। किन जो चवणु आहे त बदीणे नाले सां का औरत हुई, उन हवाले सां इहो नालो पियो आहे। पर तारीख़ी तौर ते हिकु ॻाल्हि तमामु
परे ताईं असांखे वठी वञे थी त आदम जी बनी जिथे जन्नत खां निकिरण खां पोइ आदम खे जॾहिं दुनिया ते लाथो वियो हो त उहो इलाइक़ो आदम जी बनी हींअर इंडिया जे इलाइक़े में ऐं लाड़ जे हिन हिसे में आहे जेका 20 खां 40 किलोमीटर जे हमचोरस आहे ऐं कुदरती तौर ते अॼु बि उते सावक थिए थी ऐं तक़दुस तौरु केर बि उनखे जेको सो आबाद न कंदो आहे बाक़ी माल जे चारे लाइ हूंदी आहे त जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो सिंध में लहण ऐं बदीन जे भरिसां इहा आदम जी बनी ऐं आदम जी बनी दह बि जेका असां अॼु बि इन नाले सां आहे ऐं बीबी हवा जे नाले सां जाती में चवनि था लाथो वियो ऐं इहो UN जी तहक़ीक़ आहे हिकिड़े डायरेक्टर कई जंहिं अरब ऐं हिंद जा तालुकात ते कमु कंदे कंदे हुनखे सिंध ऐं अरब जा तालुकात ते एतिरियूं शयूं मिलियूं जेको 85 में साइंस डाइजेस्ट जेको निकिरंदो उन में छपियूं ॻाल्हियूं त आप तो जानते ई नहीं ब्रैकेट में लिखियलु आहे सिंध जे मुतालिक़ उन में पहिरीं जेको नुक़्तो आहे उहो आदम जे हवाले सां हज़रत आदम जे हवाले सां हिन लाड़ जे इलाइक़े में लहण ऐं आदम जी बनी ऐं उन आदम जे नाले सां आदम देह बि हिते अञा ताईं मशहूरु आहे त मुंहिंजो ख़्यालु जेको आहे शख़्सी तौर ते तहक़ीक़ जी रोशनी में जेको आहे त इहे पोयूं सभु रवायतूं जेके शहाबुद्दीन खां वठी बदीणे ते मूं ॿुधायूं इन खां आगाटरो हज़रत आदम जी निस्बत सां हिन शहर जो मुमकिन आहे नालो कंहिं ॿी ॿोली में अरबी में या कंहिं हवाले सां हुजे पर बहरहाल इहो हिकिड़ो सिलसिलो आहे त हीउ इलाइक़ो आहे बदीन शहर इंतिहाई अहम लाड़ जे हवाले सां जिथे लतीफ़ साईं जे वॾे ॾाॾे लालण साईं जी बुठी बि आहे तंहिंखां पोइ सांवलो फ़क़ीर जेको साईं जो तमामु पगमट दोस्त हुयो अॼु बि उन जे नाले सां सांवलपुर अधु बदीन शहर उन नाले सां सॼे थो शाह लतीफ़ जो रस्तो हिकिड़ो रोड आहे उन ते नालो रखियो वियो आहे जिथे लतीफ़ कैसराणी जेको ढेर धणी छॾींदा आहिनि ओॾे वञण लाइ उहो रस्तो आहे ख़ुदि लतीफ़ साईं जो पंहिंजो हिते तकियो हूंदो सांवल फ़क़ीर जे हवाले सां साईं बाग़ उते रखियो तमामु घणो झंगु हुयो पर वक़्त जे सितम ज़रीफ़ी आहे या असां सभिनी जी लापरवाही आहे जो इहे शयूं मैसार जूं वञनि थियूं पियूं पर पोइ बि हिकु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त लाड़ म्यूज़ियम में 3 हिकिड़ियूं शयूं असांखे साईं जो रुमाल साईं जो बोछण साईं जी टोपी असांखे मिली आहे जेका पंहिंजे हथनि जी पाण इस्तेमालु कंदा रहिया ऐं दो नोड़ियो इहो वरी हिकु अलॻि कहाणी आहे जॾहिं उते हलंदासीं त उन ॻाल्हि खे खणंदासीं उन खे लतीफ़ साईं पंहिंजे हथनि सां ॾिनियूं ऐं पोइ उन जे पोयरनि मां ख़लीफ़े महमद जेके उहे लाड़ म्यूज़ियम में रखारायूं जेके हिन म्यूज़ियम में महफ़ूज़ आहिनि ऐं इहे तमामु अहम शयूं आहिनि जेके साईं जे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जूं आहिनि त सुबेल साथियो असां हिते साई वठंदासीं वरी हिते बदीन शहर जे कंहिं ॿिए कुंड पासे ते कंहिं तारीख़ माग ते तव्हां सां वीचार वञींदासीं जीअं लतीफ़ इलाक़
अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो ग़ुलाम हुसैन, ऐं पाण प्राइमरी टीचर आहियां ऐं काफ़ी वक़्त खां वठी करे जेको सकाफ़त जे हवाले सां घणी शयुनि ते जेको सो मूं पढ़ियो आहे ऐं मूंखे पाण खे ख़ुदि खे दिलचस्पी आहे। हींअर असीं जेको सो बदीन शहर जे लाड़ म्यूज़ियम में बीठा आहियूं ऐं बदीन ज़िले जे लाड़ म्यूज़ियम में साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां हिते कुझु शयूं रखियल आहिनि जेके तमामु अहम आहिनि ऐं उन्हनि ते साईं मोहम्मद इन ते लिखियलु आहे त साईं मोहम्मद उमर समय साहिब जिन खे जेको सो अता कयूं आहिनि हिते ऐं हिननि सजाए रखियूं आहिनि हिते, जंहिंमें साईं जन जी गोदड़ी आहे हिकिड़ी ऐं साईं जन जो रुमाल आहे ऐं साईं जन जो बोछण आहे, या कुझु ॿियूं बि शयूं आहिनि जेके हिते रखियल आहिनि ऐं दोस्त आया आहिनि हिते ॾिसण हिन खे। ऐं हीअ असांजो बदीन ज़िलो पुराणो तमामु आगाटो आहे इंसान जी इर्तक़ाई दौर खां वठी करे जीअं धरती पैदा थी आहे, जीअं शहर तहज़ीबूं ठहियूं तीअं असांजो हीउ ज़िलो असांजी शहर जेको तंहिं वक़्त खां वठी करे हिते आबाद आहे। हिते घणियूं क़ौमूं आयूं, समा, सुमरा, अरब, तुरखान, अरगून, मुख़्तलिफ़ जेके माण्हू जिन ते हुकुमरानी कई आहे उन्हनि जा मुख़्तलिफ़ हिते शयूं रखियल आहिनि, आसार आहिनि हिते ऐं घणियूं जी फोटोएजिस वग़ैरह आहिनि। घणियूं हिते जेके शयूं असांखे दड़नि ऐं भड़नि मां मिलियूं आहिनि उहे बि असां हिते म्यूज़ियम वारनि रखियूं आहिनि। हींअर हाणे तक़रीबन वेझे में जेको सो थी रहियो आहे पंहिंजो म्यूज़ियम जी जेके कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां थोरो घणो प्रोग्राम थी रहियो आहे, इहो ॿुधण में आयो त मेलो लॻे थो हिते ऐं उनमें शयूं रखनि था। ऐं हीउ शहर असांजो बदीन जेको सो मुख़्तलिफ़ रिवायतनि में आहे। असां जेतिरे क़दुरु असांखे इल्मु आहे, असां जेको पढ़ियो आहे त बादबान जे हवाले सां बि जेको सो हिते ॿेड़ियुनि वारा हुआ, हिते मुख़्तलिफ़ जेके बंदरगाह हुआ उन्हनि जे हवाले सां इहो बादबान ॿेड़ियूं जेकियूं आहिनि बादबान रखियल हूंदा हुआ, उन जे हवाले सां हिन शहर खे बि जेको सो नालो रखियलु आहे। उन खां पोइ हिकिड़ी असां वटि मज़हबी हवाले सां असां वटि ईअं त साईं शहाबुद्दीन क़ादरी जंहिंजे पोयां आबदीन अचे थो, उन जे हवाले सां बि बदीन खे जेको सो हाईलाइट कयो वियो आहे, उहो नालो उन जे करे बि मशहूरु आहे। उन खां पोइ हिते बदीना नाले हिकिड़ो हुयो फ़क़ीर हुयो, खदरो फ़क़ीर हुयो ऐं उन जे नाले सां बि रिवायत कनि था त मैथोलॉजी आहे हिकिड़ी त भई रिवायत आहे त इन जे नाले सां बि इहो बदीन जो शहर मशहूरु आहे। उन खां पोइ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले जो हिकिड़ो फ़क़ीर हुयो जेको हुनजी ख़ातिर तवाज़ुन कंदो हो, जॾहिं साईं हिते बदीन लाड़ ते हिते ईंदा हुआ त हुन सां मिलंदो कंदो या हुन सां कचहरियूं कंदो। सांवलो फ़क़ीर त बदीन जो कुझु जेको हिसो आहे सो सांवले फ़क़ीर जे हवाले सां बि जेको आहे साइड जॻह जिते हींअर तक़रीबन बदीन जो अधु शहर अची वियो आहे, रेलवे स्टेशन जेका साइड अचे थी इहा सॼी जॻह सां सांवले फ़क़ीर सांवलपुर आहे, इहो सॼो वञी उन हवाले सां अचे थो। ऐं बदीन असांजो तमामु पुराणो आहे शहर, हज़रत ईसा जे दौर खां हिते शयूं रखियल आहिनि, उहे बि असां वटि हिते मौजूदु आहिनि जेके म्यूज़ियम में पियल आहिनि ऐं बदीन में। ऐं उन खां पोइ बदीन जे आस पास जेके असांजे जेके आहिनि दड़ा आहिनि, जीअं माड़ी रूपा माड़ी आहे, झालार आहे, मछारी आहे, या ॿिया काफ़ी अहिड़ी जेके जॻहियूं आहिनि जंहिंजो अलीबंदर आहे या वंग आहे, वलहार आहे ऐं इहे जेके अञा बि अहिड़ा मक़ाम आहिनि जेके माग आहिनि जेके असांखे बदीन जे हवाले सां हाईलाइट कनि था त हीअ पुराणनि किताबनि में हिन जो काफ़ी ज़िक्र आहे। नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में, नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में, बरी जिन बारी आउं न जींदसि उन रीह। सुबिल साथियो, जीअं लतीफ़ इलाद साईं खां अॻु में जीअं अर्ज़ु कयो त असां बदीन शहर जे कंहिं कुंड पासे कंहिं माग ते हूंदासीं। हींअर मां बदीन जे तारीख़ी क़ब्रिस्तान जेको शहाबुद्दीन सहरवर्दी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे, जंहिंजे मज़ार जा खंडर मुंहिंजे पुठ में नज़र अचनि था, असां उन खां 20-25 फुट जे फ़ासिले ते उन अज़ीम हस्ती जे हुज़ूर बीठा आहियूं जंहिंखे लालन शाह उर्फ़ ललो शाह बि सॾियो वेंदो हो। ही लतीफ़ साईं जे पीढ़ी में वॾनि में शाह करीम बुलड़ी वारे जा वालिद बुज़ुर्गवार आहिनि ऐं ही उहे बुज़ुर्ग आहिनि
जेके मटियारी में जेका हवेली हुई असां हिकिड़े प्रोग्राम में ॾेखारी हुई उन में रहाइश पज़ीर हुआ त 944 हिजरी में शाह करीम बुलड़ी जन हिन साईं लालण साईं जे घर पुट जे रूप में ॼावा ऐं उतां करीम पोटरा सिलसिलो जेको सो साईं वारनि जो शुरू थिए थो। ऐं हिन कब्रस्तान जे हवाले सां जॾहिं शहाबुद्दीन सरवर्दी जी ॻाल्हि कयूं था त हिते असांखे जेका मुजावर औरत माई बुढड़ी मिली जंहिंखे खंडू बाई जे नाले सां सॾनि था, उहे शहाबुद्दीन जे पीरी मुरीदी में हुआ जेके उन बुज़ुर्ग सां गॾु मुल्तान खां लोहिड़ा ज़ात जा आहिनि, लोहिरिया उहे हिन सां गॾु आया हुआ। ऐं माई जे बकौल त ख़ुदि खां 6 पीढ़ियूं अॻु ऐं हींअर ख़ुदि माई खां अॻिते 4 पीढ़ियूं हिन जे औलाद में आहिनि, यानी 11 पीढ़ियूं हे पुराणो कब्रस्तान। जॾहिं मूं ॻाल्हि कई त 944 हिजरी मटियारी में लालण साईं जी हवेली में शाह करीम ॼावा हुआ, पर ज़्यादातर हुननि जो सहरवर्दी तरीक़े सां सिलसिलो हुयो त हिते घणो पाण ईंदा हुआ। त ही समा दौर जो कब्रस्तान ऐं समा दौर जो हे बुज़ुर्ग आहे। ऐं 944 हिजरी यानी 1032 ताईं जेके से साईं करीम साईं जी ज़िंदगी आहे त इते पोइ जेको सो क हिननि जो समा दौर ख़तमु थी थो वञे ऐं पोइ पंहिंजो अरगोननि जो दौर शुरू थो थिए। हिन बदीन शहर में लतीफ़ साईं जो हिन पंहिंजे वॾे ॾाॾे जे हुज़ूर अचण लाइ कंहिं एॾी अक़ीदत ऐं विलायत जे हवाले सां आले मार्फत हवाले सां हिन जी मंज़िल एतिरी हुई जे हिकिड़े मुरीद साईं जे चयो वञ लालण जी लोह जित विलायत थी वंडिजे, जेतिरो जंहिंजो थांव ओतिरो उन खे जेको सो पले पे पियो। त ही विलायत वंडण वारा माण्हू हुआ ऐं हिन जे ई नसुल मां असांखे लतीफ़ साईं जहिड़ो महान शाइर मिलियो जेको सिंध जी सुञाणप आहे, सिंध जे तहज़ीब जी, कल्चर जी, तारीख़ जी, ॿोली जी, फ़िक्र जी सुञाणप आहे, अमुन मोहबत ऐं सहप जी सुञाणप आहे। उन जो सिलसिलो उन जो सॼो जेको क्रेडिट आहे, हिकिड़ो सहरो जेको आहे उहो हिन बुज़ुर्ग जी पीढ़ी ॾे वञे थो। ऐं साईं अक्सर अललोक माण्हू हूंदो हो, शादी खां पोइ बि ॿार बचा मटियारी में, पर पाण अक्सर हिते रहंदा हुआ, हिन जूई में रहंदा हुआ ऐं हिते ई विसाल थियो त हिन खे हिते दफ़न कयो वियो। ऐं शाह करीम जन ॼावा त हुनखे संदन पंहिंजे भाउरनि जे हवाले कयो वियो, उन्हनि हुनखे तातियो पालियो वॾो कयो। बहरहाल चवण जो मक़सदु इहो त लतीफ़ साईं जा हिन लाड़ जी पटी ख़ासि तौर ते बदीन ऐं पंहिंजे हिन वॾे ॾाॾे जे हुज़ूर अचणु बार बार थींदो हुयो ऐं विलायत जे हवाले सां, मार्फत जे हवाले सां, फ़िक्र ऐं इरफ़ान जे हवाले सां हिन बुज़ुर्ग ऐं शाह करीम जी हस्ती खां लतीफ़ साईं जेको कुझु पिरायो ऐं बयानुल आरफ़ीन शाह करीम जो थो साण खणी घुमंदा बि हुआ। ऐं हिन ई बदीन जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त हिते असांखे कुझु माण्हुनि खां ख़बर पई त लतीफ़ साईं जो जेको तकियो हुयो ऐं उन सां गॾोगॾु सांवल फ़क़ीर जो तकियो ऐं मेखण भगत जेके खावड़की खेर जा लतीफ़ साईं जा हम क़दम ऐं हम ख़्याल धोरियो हुया। ऐं सांवल फ़क़ीर त पगमट यार हो जो साईं जी हयाती में हुनजो विसाल थियो ऐं हुनजे विसाल खां पोइ लतीफ़ साईं बदीन जॾहिं ईंदा हुआ त एतिरो वधीक रुकी न सघंदा पंहिंजे तकिए ते जो हुनखे संदसि दोस्त जूं रिहाणियूं, सांवल फ़क़ीर जूं रिहाणियूं यादि ईंदियूं हुयूं। ॻाल्हि पे कईसीं साईं लालण साईं जी त वञ लालण जी लोह जिते विलायत थी वंडिजे, त ही विलायत जा मालिक आहिनि, वारस आहिनि। ऐं जॾहिं तारीख़ में पोइ ते वेंदासीं त जॾहिं लतीफ़ साईं जो ख़ानदान मुतहले खां लॾे मटियारी अचे थो त मटियारी में साईं मीर अली सिंधी जे पुटु शरफ़ुद्दीन जे नुख मां शरफ़ पोटरा या जराड़ पोटरा मां जेके साईं लालण साईं हिन जेके मटियारी में ऐं उते साईं करीम जन जो विलादत थिए थी, पर साईं जो ज़्यादातर रहणु हिते हो। ऐं हिते ई हिननि जी पीरी मुरीदी एतिरी वधी जो पोइ 5 पीढ़ियूं लतीफ़ साईं ताईं हिन जूह जा माण्हू ज़्यादातर लतीफ़ साईं जा मुरीद रहिया। ऐं साईं जो हिन पंहिंजे वॾे बुज़ुर्ग वटि बार बार अचणु इंतिहाई ज़रूरी हूंदो हो। ऐं उन सां गॾोगॾु बदीन ऐं शहर में जेका असां ॻाल्हि कई त सांवल फ़क़ीर साईं जो पगमट यार
जंहिंजे विसाल खां पोइ साईं जॾहिं ईंदो हो उतारे ते पंहिंजे ते त घणो वक़्तु रही न सघंदा हुआ जो हुनखे उहे रिहाणियूं दोस्त जूं यादि ईंदियूं। ऐं इते जॾहिं ॻाल्हि कयूं था त साईं जी खाहोड़की खेर जा उहे ॿिया अहम किरदार जेके आहिनि सांवल फ़क़ीर खां अलावा भगत मेखण उन जी मड़ी हुई। ऐं उन जे हवाले सां ॿ रवायतूं असांखे मिलनि थियूं त साईं हबीब साईं लतीफ़ साईं खे भगत मेखण वटि कुझु विद्या जे इल्म जे हवाले सां नुक़्तनि जे हवाले सां जेके से वठी आया ऐं कुझु सुवाल जवाब थियण खां पोइ साईं जंहिंखे जॾहिं परखियो मेखण भगत त पोइ उहा ॻाल्हि हिनखे दिलि में वेठी त इहे अॻु में ई घणो कुझु विद्या जे हवाले सां लतीफ़ साईं ॼाणनि था। ॿी रवायत इहा आहे त शुरू में मेखण भगत इनकार कयो पर पोइ लतीफ़ साईं खे जॾहिं पंहिंजी मढ़ीअ जे भरिसां मस्जिद में सॼी राति इबादत कंदे ऐं सुबुह जे टाइम ते चहल पहल कंदे ॾिठईं त पोइ वरी ख़ुदि उन ते हली विया ऐं साईं खे पोइ उन पंहिंजे रंग में रंगियऊं त लतीफ़ साईं जी पोइ हिन मेखण भगत सां इहा दोस्ती एतिरे हद ताईं वधी जो विद्या जे हवाले सां या सामिनी जोगियुनि नांगनि फ़क़ीरनि जे हवाले सां जेके शाखूं आहिनि जेके उन जा गुरू आहिनि उन्हनि सां साईं जी सुञाणप थिए थी। ऐं इहो सिलसिलो दोस्ती जो ऐं ख़्यालनि जो ऐं फ़िक्री ॻांढापो जेको आहे उहो खाहोड़की खेर जे उन्हनि धुरनि में बि पोइ शामिलु थी थो वञे जेके हर वक़्तु हर ख़्याल ऐं हर क़दम हिक ॿिए सां गॾु रहनि था ऐं तॾहिं ग़ुलाम सिंध जे आजिबे जे लाइ जेके जाखुड़ींदा रहनि था। ऐं इते ई बदीन में हींअर जेको असां ॻाल्हि कई पिए त उन म्यूनिसिपालिटी जे भरिसां जेको रोड आहे लतीफ़ साईं जे नाले सां हे शाह लतीफ़ रोड सजे थो। उते ई साईं जो तकियो ऐं सांवले फ़क़ीर जो तकियो हुयो ऐं भर में ई भगत मेखण जी मड़ी हुई जेका हींअर उते वालार जी वई आहे। कारी वारा कख लॻा पिया आहिनि पर शाह लतीफ़ वारो जेको रोड आहे इन रोड सां सॾु पंध ते अब्दुल लतीफ़ केसराणी नाले बुज़ुर्ग हूंदो जंहिंसां सांवल फ़क़ीर जी मार्फत लतीफ़ साईं जी ॾेठ वेठ थी ऐं उहो बि सिलसिलो कचरियुनि जो रिहाणियुनि जो जारी रहियो। त इन खां अलावा हीउ लाड़ वारो इलाइक़ो जॾहिं असां वेझड़ में ॾिसूं था त तलहार में साईं करीम जे औलाद मां ॿ सैयद सॻोरा पिनी लधो शाह ऐं मंगी लधो शाह जेके तलहार में मुस्तक़िल तौर ते रहिया त लतीफ़ साईं जो उन्हनि वटि बि भेरो थींदो हो। ऐं हिन ई वाट खां अॻिते वंगे वलासे ताईं जमाल शाह वंगे वलासे वारो उन्हनि सां मुलाक़ात थींदी ऐं पंध पेचरा लतीफ़ साईं जा इन हवाले सां तमामु घणा आहिनि जो पंज चारई दरिया हिन लाड़ जे इलाइक़े में गुज़रंदा हुआ ऐं इन दरियाही वहकरनि ऐं पाणी जी मार्फत ॿेड़ियुनि जे ज़रिए सां ई जेके सफ़र कया। ऐं पटेहल में तंहिं दौर में पाणी न हो त कंडे वारो माग या जसोदड़ राय जेको सूमरनि जो आख़िरी बादशाह हुयो जंहिंखे ॼाम उनड़ शिकस्त ॾेई पोइ समा राज क़ाइमु कयो उहो इलाइक़ो बि हितां ई हिन ई ज़िले में पवे थो। कड़ियो गंवर जे हवाले सां काफ़ी पुराणा शहर आहिनि जेके उहे कनि था पर ॻाल्हि इहा था कयूं त लतीफ़ साईं जा पंध पेचरा उहे वाटूं उहे रस्ता उहे दग ऐं उन ते जेके पंहिंजा पंहिंजा ओहञाण छॾियूं जेके यादगिरियूं छॾियूं उहे अॼु बि जेके से हितां जे माण्हुनि लाइ ऐं असां लाइ जेके से क़ाबिल फ़ख़्रु आहिनि ऐं तारीख़ जे उन दौर जा ओहञाण आहिनि जिन मां असांखे सबक़ु सिखणु घुरिजे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे ही कॾहिं कॾहिं किथे किथे कंहिं अहिड़े माॻ ते जॾहिं पहुचंदा आहियूं त बिल्कुलु ज़ुबान ख़ामोश थी वेंदी आहे किथे त दिलि धड़कण छॾे ॾींदी आहे अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि त हेॾे मोहसिन ऐं अज़ीम हस्तियुनि सां असां कहिड़ा वेल विहायूं था। जीअं शहाबुद्दीन जी साम्हूं असां बुठी ॾिसूं था इते कंहिं दौर में रोज़ो ठहियलु हो जंहिंमें जेका ॿाहिरों पलस्तर थियल आहे उहो बि पुराणो चुन जे हवाले सां थियल आहे। हींअर उहा छित किरियल आहे दीवारूं किरियल आहिनि ॿ हिकिड़ियूं कुंडूं आहिनि जेके उहे बीठियूं आहिनि ठुलनि मां त एॾे वॾे बुज़ुर्ग सां हिन जे यादगार या ओहञाण या मज़ार सां अहिड़ो नाहक थिए थो। ऐं हीअ हस्ती लालण साईं जेको लतीफ़ साईं जी वॾी पीढ़ी में शाह करीम जो वालिद साहिबु आहिनि जंहिं सिंध खे सुञाणप ॾिनी सिंध खे हिन ई पीढ़ी मां लतीफ़ साईं जहिड़ो महान शाइर मिलियो जंहिं ॿोली बचाए ॾिनी जंहिं सिंध बचाए ॾिनी जंहिं सिंधियत बचाए ॾिनी जंहिं आलमी लेवल ते अमुन मोहबत ऐं साहब जो पैगाम ॾिनो आहे उन जो बुनियादु जेको आहे साईं लालण साईं ऐं उन जे हुज़ूर जॾहिं असां बीठा आहियूं त मथां शायदि अॼु कंहिं रोलू क़बीले जो मन या झोपड़ी बि ईअं न हूंदी जेका हीअ असां छपिरो हिते ॾिसूं था पिया।
त इहे सभु जा सभु गादी नशीननि खां वठी औकाफ़ खातो हुजे सकाफ़त खातो हुजे या ज़िले जा जेके चङा मुड़ुस आहिनि हिते अॼुकल्ह चेयरमैन वग़ैरह थियनि था त हिन तारीख़ी क़ब्रस्तान सां जेको ज़ुल्म ऐं वालार थियो आहे उहो पंहिंजी जाइ ते आहे शहाबुद्दीन बुज़ुर्ग जेको सहरवर्दी तरीक़े जो उन जी मज़ार सां जेको हशर थियो आहे पंहिंजी जाइ ते आहे पर हीअ असांजो मोहसिन आहे जंहिं असांखे हिन जी पीढ़ी मां असांखे सभु कुझु मिलियो आहे आलिमी लेवल ते कुझु असांखे ॾेखारण लाइ जेकॾहिं आहे सवाइ मोहन जे दड़े ऐं लतीफ़ साईं जे रिसाले जे ॿियो कहिड़ो तारीख़ी दस्तावेज़ न आहे उन जो ख़ालिक़ उन जो बुनियादु विझंदड़ उन फ़िक्र जो बुनियादु विझंदड़ ही लालण साईं आहे ऐं उन जी मज़ार ही बुठी जेका उन जे मथां छपिरो आहे उन जी हालति बि इहा आहे त इहे ॻाल्हियूं आहिनि जेके असां हिन पंध पेचरा प्रोग्राम जे हवाले सां जिथे जिथे साईं जा वाटूं वठी वञूं था पहिरों खणूं था त किथे ईअं हियां ॻारींदड़ जेके अंदरि खे झोरींदड़ सूरत हाल मिले थी त असां आख़िर कहिड़े ॻहर में सुता पिया आहियूं असां पंहिंजे मोहसिननि खे उहो मान छो न ॾेई सघिया आहियूं असां पंहिंजे मोहसिननि जे उन ओञाणनि खे असां बचाए छो न सघिया आहियूं त असांजे हिन पंध पेचरा जो मक़सदु हिकु इहो बि आहे त नौजवान नसुल खे लतीफ़ साईं जूं उहे वाटूं उहे पंध पेचरा उहे माॻ ॾेखारियूं जेके तारीख़ समाज जे जाग्राफी जे हवाले सां निहायत अहम आहिनि ऐं साॻे वक़्तु हुननि जी इहा अखि खोलियूं त हिननि माॻनि जी ही जेका ख़स्ता सूरत हाल आहे खंडर में तब्दील थी विया आहिनि त उन्हनि जी बि का सरकारी तौर ते या इनफ़रादी तौर ते का वाहर थी सघे त ही निहायत ई दिलि ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे जेका असांखे कंहिं बि लिहाज़ सां कन लाटार न करणु घुरिजे ऐं हिन ते असांखे सोचे सम्झी गॾियल तौर ते हिकु आवाज़ु उथारणु घुरिजे त हिननि बुज़ुर्गनि जी हिननि ओञाणनि जी जेके असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि क़ौमी मोहसिन आहिनि असांजा ऐं उन्हनि जा ओञाणीअ माॻ मकान जेके आहिनि असांजे तारीख़ तहज़ीब जाग्राफ़ी ऐं फ़िक्र जो हिसो आहिनि त उन्हनि खे असां महफ़ूज़ करे पंहिंजे ईंदड़ नसुल ताईं हुननि खे मुंतक़िल कयूं ऐं ही आलमी ॾाहप धारा जी कड़ी किथे टुटी न सघे ऐं किथे टुटे बि न ऐं हिन तसलसुल खे अॻिते वठी हलूं जेका जंहिं फ़िक्र जी अॼु सिंध जे समाज खे सिंधी माण्हुनि खे ज़रूरत आहे उहो ई फ़िक्र आहे जेको असांखे हिननि शयुनि मां मिले थो मुमकिन आहे के दोस्त ईअं चवंदा हुजनि त पुराणनि माॻनि में लातीफ़ साईं जा पंध पेचरा भेटण सां कुझु कोन थो थिए पर असां फ़िक्री तौर ते हलूं था तहक़ीक़ी तौर ते हलूं था त हिन महिल घर वेठे जेके तहक़ीक़ूं थियूं उहे बि कुझु जेके दुरुस्त थियणु खपनि जोग्राफिकल जेके सिंध जा तॾोका वखरा माॻ मकान शहर हुआ उन्हनि जी लोकेशन बि माण्हुनि खे मालूम थियणु खपे ऐं साॻे वक़्तु इन्हनि जो जी सुञाणप बि असांजे नए नसुल खे थिए त उहे लतीफ़ साईं जी पोयर खे साईं जी पीढ़ी खे साईं जे वॾनि खे किथे किथे ॻोल्हे सघनि था किथे किथे वञी सघनि था उहो सिलसिलो किथां खां किथे शुरू थिए थो ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे पहिरियों लतीफ़ साईं जो वॾो जेको साईं मीर अली सिंधी जेको दरिया ख़ान शाह मोहम्मद हालो पुट दरिया ख़ान जे घरां न्याणी हुनखे शादी में थी जंहिंखां पोइ हुनखे जागीर ॾोटरेक ॾिनी जेको शहदादपुर खां भरिसां मुतहलो या मुतहलवी अॼु बि देह उन नाले सां आहे ऐं उहो शहर कोन्हे ऐं साईं मीर अली सिंधी जी मज़ार जी किथे बि असांखे ख़बर कोन थी पए शरफ़ुद्दीन शाह जी असांखे ख़बर कोन थी पए हीअ पहिरीं पीढ़ी आहे साईं जे ख़ानदान मां जंहिं मां असांखे ख़बर पए थी त लालण साईं खां पोइ करीम साईं खां पोइ जलाल साईं जेके मलदेसी जे क़ब्रस्तान में आहिनि ऐं उन खां पोइ जेको सो अब्दुल कुदूस शाह आहिनि पोइ साईं हबीब साईं आहिनि पोइ जेको सो लतीफ़ साईं त हीअ असांखे 6 पीढ़ियूं तसलसुल में मिलनि थियूं जेको बुनियादु हितां शुरू थियो थिए हिननि बुज़ुर्ग जो हिन बुज़ुर्ग खां पोइते जेके पीढ़ियूं आहिनि उन्हनि जो असांखे किथे बि नामो निशान कोन थो मिले त असां ईअं न थिए त जीअं पोयूं 5-8 पीढ़ियूं असांजूं मैसारजी वियूं हिननि बुज़ुर्गनि जूं त अॼु हिननि बुज़ुर्गनि जे बाक़ी बचियल पीढ़ियुनि खे उन्हनि यादुनि खे उन ओञाणनि खे उन्हनि जे बाग़ मकाननि खे असां हिकु दफ़ो वरी महफ़ूज़ कयूं त इहे जेको आईंदे लाइ बि असांजे लाइ हिकु सबक़ु आमूज़ थियनि ऐं फ़िक्री तौर ते असांखे जेको सो ज़िंदह रखी सघनि ऐं असांजी सुञाणप जेका आहे उहा जेका असां क़ाइमु रखी सघनि त सुबेरे साथियो असां हिकिड़ी साई वठंदासीं साई खां पोइ वरी कंहिं ॿिए कुंड पासे में तव्हां सां वीचार वंडींदासीं जीअं लतीफ़ इलाही Let
पहाड़ जा आयल दरिया कियां दो दिल दरिया कियां दो नीम पलियो नीम पलियो आयल दरिया कियां दो दिल दरिया कियां दो नीम पलियो खूणी ऐं खूणी पिरी पटाए गज जीअं खूणी ऐं खूणी पिरी पटाए गज जीअं से कीअं वञनि विसरी जे मन मंझूनी या मन मंझूनी से कीअं वञनि विसरी। सुबिल साथियो जीअं लतीफ़ इलाद साईं जे पंध पेचरा जे प्रोग्राम जे हवाले सां अॼु बदीन लाड़ जे हिसे में ऐं उतां खां 14-15 किलोमीटर खनि ॿाहिरि गोलाड़ची रोड खां वरी साॼे हथ ते 3 किलोमीटर खनि पंध ते असां हींअर तराई ॻोठ में वेठा आहियूं ऐं तराई ॻोठ उते हिकिड़ो घराणो आहे शेखनि जो जेके टंडे मोहम्मद ख़ान जे मीरनि जे संभालींदड़ या ख़िदमत गुज़ार चइजे उन सां तालुक़ु रखंदड़ आहे ऐं मूंसां गॾु जेका अमड़ वेठी आहे झुनड़ी इहा उन्हनि मीरनि जी सेवा खां पोइ शादी करे हिते लॾे आई ऐं हीउ उहो घराणो आहे जेको मीरनि सां निस्बत पंहिंजी जाइ ते उहा हिननि लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि न आहे पर असुलु फ़ख़ुर जी ॻाल्हि इहा आहे जो हिन जे वॾनि मां फैज़ मोहम्मद नाले जेको अमड़ जो वालिद साहिबु चयो वञे थो उहे ऐं उन खां उन जा वॾा पीढ़ी दर पीढ़ी लतीफ़ साईं जा मुरीद रहिया ऐं लतीफ़ साईं जीअं त मोहबत कंदड़ माण्हू हुआ पंहिंजे मुरीदनि पंहिंजे फ़क़ीरनि खे पंहिंजे औलाद वांगुरु सम्झंदा हुआ त कॾहिं ज़रूरत तहत या कॾहिं प्यार मोहबत जे निशानी अलामत तौरु पंहिंजे वजूद जो को न को ओछण को कपिड़ो का टोपी थी को रुमाल थियो को पंहिंजो गगो थियो पंहिंजो पहिरियाण थियो या का चादर थी किथे त जूती बि असां ॾिठी आहे त चवण जो मक़सदु इहो त साईं पंहिंजाइप जे हवाले सां मोहबत जे हवाले सां बि शयूं ॾींदा हुया ऐं कॾहिं कॾहिं के प्यारा मुरीद लतीफ़ साईं जा जेके पंहिंजे पोयनि ईंदड़ नसुलनि ताईं पंहिंजी सुञाणप लतीफ़ साईं सां पंहिंजी निस्बत क़ाइमु रखण लाइ जेका सा घुर बि कंदा हुआ त हिते असां जॾहिं आया आहियूं त अमड़ जी ज़बानी त लतीफ़ साईं खे संदन वॾनि मुरीदनि संदन हाज़िरी में संदन ज़िंदगी में अर्ज़ु कयो त क़िबला असां तव्हांजा मुरीद आहियूं असांखे बि का अहिड़ी निशानी अहिड़ी का सूखड़ी ॾियो जेका असां लाइ बाइसे फ़ख़ुरु रहे ऐं असांजे ईंदड़ नसुलनि लाइ असांजी इहा सुञाणप बणिजे त असां लतीफ़ साईं जा मुरीद आहियूं लतीफ़ साईं जा अक़ीदतमंद आहियूं उन्हनि सां मोहबत कंदड़ आहियूं त हीअ चादर आहे मुंहिंजे आॾो जेका साए रंग में ऐं पुराणी हिनखे हितां जी ॿोली में ऐं लतीफ़ साईं जी ॿोली में हुनखे पाखर सॾिजे थो पाखर मथां पाइण वारी शइ उन खे माना लिबास खां कमीज़ सलवार खां अलावा जेका मथां कुल्हे ते रखिजे चादर तौरु शइ रखिजे उनखे पाखर चइजे थो त हीअ पाखर लतीफ़ साईं पंहिंजे हथनि सां पंहिंजे वजूद जी पंहिंजे ज़िंदगी जी इस्तेमालु थियल शइ संदन मुरीदनि जे इन मिंथ ते जीअं असांजी तव्हां सां निस्बत ऐं सुञाणप क़ाइमु रहे ऐं ईंदड़ नसुलनि ताईं असां पंहिंजी बिरादरी पंहिंजे ख़ानदान खे तव्हांजी निस्बत सां ॻणाए सघूं तव्हां सां सुञाणप असांजी पीढ़ियुनि ताईं क़ाइमु रहे उन तोहफ़े तौरु हिननि घुरी ऐं मालिकनि पंहिंजी चादर मुबारक कुल्हनि तां लाहे ऐं हिननि जे हवाले कई अॼु उहा चादर शाबास आहे हिननि मुरीदनि खे जो उन खे पंहिंजे मुक़दस शइ वांगुरु ऐं हिकिड़ो ख़ानदानी असासो चइजे या मिल्कियत चइजे उन वांगुरु संभाले रखनि था ऐं इते मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां त सिंध ऐं कच्छ में हंधे मागे लतीफ़ साईं जा अहिड़ा अक़ीदतमंद मुरीद मिलनि था जिन वटि साईं जे इस्तेमाल जूं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे उन्हनि वटि महफ़ूज़ आहिनि
किथे साईं जी आसा आहे लठ मुबारक आहे, किथे साईं जे पंहिंजो जूती मुबारक आहे, किथे साईं जो पहिराण मुबारक आहे, किथे साईं जी टोपी मुबारक आहे, किथे साईं जी हीअं पाखर मुबारक आहे। त गादी नशीननि खे बि असां हिन प्रोग्राम जी मार्फत मिंथ कंदासीं, वेनती कंदासीं ऐं ख़ासि तौर ते औकाफ़ खाते खे ऐं कल्चर खाते खे बि त तव्हां इहा जाखोड़ करे अहिड़नि माण्हुनि ताईं रसाई करे हुननि खे एतमाद में वठी उन्हनि खां इहे अमुल शयूं, क़ीमती शयूं, तारीख़ी शयूं जेके मालिकनि जे लतीफ़ साईं जे पंहिंजे वजूद जे इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि खे कठे करे लतीफ़ साईं जी दरगाह ते हिकिड़ो म्यूज़ियम ठाहिजे, जंहिं म्यूज़ियम में इहे शयूं जेके से मालिकनि जी वारसी ऐं निस्बत ऐं नाले सां उन्हनि शयुनि खे उते महफ़ूज़ रखिजे आम जे लाइ ऐं आम जी ज़ियारत लाइ बि उन्हनि शयुनि खे न रुगो पेश करे सघिजे पर तारीख़ी तौर ते उन शइ खे महफ़ूज़ बि रखी सघिजे। त चवण जो मक़सदु इहो त अहिड़ियूं नायाब शयूं, अमुल शयूं, क़ीमती शयूं लतीफ़ साईं त पंहिंजे रिसाले सूरत में असां वटि मौजूदु आहिनि पर संदसि वजूद सां सलाड़ियल उहे शयूं वरी वापसि न थी सघंदियूं। तंहिं करे हींअर बि वक़्तु वियो कोन्हे त सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि सरहदी पट्टी में जेके जेके मुरीद ऐं अक़ीदतमंद आहिनि उन्हनि वटि अहिड़ियूं नायाब शयूं जेके साईं जी ज़िंदगी जूं सूखड़ियूं रखियल आहिनि उन खे भिरशा ते म्यूज़ियम ठाहे उन में महफ़ूज़ कजे त हिकु तरफ़ उहे शयूं बि महफ़ूज़ थी वेंदियूं ऐं ॿिए तरफ़ आम अक़ीदतमंदनि लाइ हिकिड़ो ज़ियारत जो जेको सो सबबु बि बणिजंदियूं। त हाणे सुबुह साथियो असां हिन चादर जे हवाले सां अमर सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अमा तव्हांजो नालो छा आहे? खुर्शीद। खुर्शीद नालो आहे तव्हांजो। तव्हां पाण केरु आहियो? सिराई। सिराई आहियो। अॻु में किथे हुयो हिते अचण खां अॻु में? टंडे मोहम्मद खान। टंडे मोहम्मद खान। पोइ तव्हांजे वालिद साहिब जो नालो छा हो? फैज़ मोहम्मद। फैज़ मोहम्मद। ऐं उहो लतीफ़ साईं जो मुरीद हुयो। उन खां अञा वॾा पोयां पीढ़ियुनि में बि हुया। अच्छा पोइ ही चादर मालिकनि जी तव्हांखे कीअं हथ आई? इहा मुंहिंजे पीउ मूंखे चयो त असांजे अबे ॾाॾे खे जहिड़ी मिली हुई। हा कीअं मिली? मिली त असीं हुननि जा मुरीद हुआसीं। हा त उन्हनि खे सुखड़ी हिनजी तोहफ़ो थी मिलियो। साईं सुखड़ी ॾिनी ऐं तव्हां उनखे अञा संभालियो था अचो? हा संभालींदी अचां। त जीअं तव्हांजी सुञाणप लतीफ़ साईं सां क़ाइमु रहे त तव्हां हुनजा अक़ीदतमंद आहियो, मुरीद आहियो तव्हां हुनजा। ही शइ जेका आहे त ही त के भाॻ वारे वटि हुजे। हा पर हिन खे तव्हां संभालियो था, तव्हां बि जस लहणो। हाणे पोयों तव्हांजी उमिरि बि मूं वांगुरु अची एतिरी पहुती आहे ॼण सिंधी में चवंदा न क़बर में पेर आहे त पोयों को अहिड़ो अहल माण्हू पैदा कयो थो जो हिन सुखड़ी खे संभाले सघे। मुंहिंजा पुट वेठा आहिनि न, मुंहिंजा पुट वेठियूं आहिनि न, धीअरूं आहिनि। उन्हनि खे बि एतिरी मोहबत आहे, हिन जो क़दुरु आहे एतिरो भला आहे। पंज मुंहिंजा पुट आहिनि। हा हिन चादर मुबारक खे तव्हां छा सॾींदा आहियो पंहिंजी ॿोली में? असीं पाखड़ चवंदा आहियूं। पाखर चवंदा आहियो माना ओछड़ बि चइजे हिनखे, चादर बि चइजे हिनखे। पाखर चवंदा आहियो पर हू आम फहम में हिनखे चादर बि चइजे, ओछड़ बि चइजे हिनखे। ही भिटाई जी पातल आहे, पंहिंजी पातल आहे। पातल आहे त असीं हिनखे पाखड़ चवंदा। माना साईं जे वजूद ते पहिरियल शइ जेका साईं जे इस्तेमाल में रही पाण पातऊं उन पाइण मां निकितो पाखड़ शइ, ईअं न माना पाण पातऊं आहे शइ। अच्छा भला हिन चादर खे संभालींदे तव्हांखे रूहानी तौर ते ज़हनी तौर ते उहा हिकिड़ी शइ कैफ़ियत महसूस थींदी आहे मालिकनि जी निस्बत सां का? हा थींदी कोन बेशक जेका पंहिंजे साह सां शांतियो वेठी आहियां। अच्छा हिनखे कंहिं मख़सूस मौक़े ते तव्हां इस्तेमाल कंदा हो जेको मीलाद जो ॾींहुं, को मुहर्रम जो ॾींहुं या लतीफ़ साईं जो उर्स जो ॾींहुं? हिनखे को अची ईंदो आहे न दार त करण पोइ हुनखे बि ॾेखारींदी आहियां। अच्छा न तव्हां पंहिंजी बंदि करे वेठी, बंदि करे रखंदा आहियो। हाणे हिनखे मूं अॻु थोरो ॾिठो पिए कुझु टुक अची विया आहिनि। हाणे इन में फिनाइल जूं गोरियूं विझी हिन में रखोसि। न न हिते बदीन में मिली वेंदियूं। असां संगत जेका अॼु आयल आहे न, हे अली भाउ आहे, होॾो साले आहे, असां सां हिनखे चवंदासीं हिन ते ॿार रखंदासीं, हिन जो ॻोठ आहे त महफ़ूज़ थिए ही शइ बहरहाल संभालणु तव्हांखे जस हुजे। हिन उमिरि ताईं तव्हां हिनखे संभाली आहे, घणियूं पीढ़ियूं हे तव्हां वटि न रही आहे चादर? असां वटि जहिड़ी करे पंजी छहीं पीढ़ी अचे। पंजी छहीं पीढ़ी आहे अबे ॾाॾे खां अचे पई। हा तंहिंखां पोइ त हाणे वरी आऊं आहियां, मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो त मूं मुंहिंजी माउ मरी वई त मूं संभालियो। हींअर बि तव्हांजो लतीफ़ साईं जी दरगाह ते अचण वञण थींदो आहे? हा वेंदा आहियूं, सभु वेंदा आहिनि। अच्छा कहिड़े मौक़े ते वञो, उर्स मुबारक ते या हूअं बि वञो? हूअं बि ज़ारत ते वेंदा आहियूं, कलंदर ते वञनि, पोइ हितां वञनि, पोइ मौला जे कदमनि ते वञनि। तव्हांखे भला लतीफ़ साईं जेको बेत यादि आहे? हा मूंखे ॿुधायो, को ॿुधायो। बेटा ई बेत इलाही यादि आहे न। को हिकिड़ो ॿुधायो मिड़े, जेको ॿुधायो। वेठे जनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी सी कट ओॾा आॾे पखड़ा, जंहिंसां वेही तव्हांजा ॾुख दूर थियनि, ख़तमु थियनि, परे थियनि,
साईं तो चयो उन्हनि जे भरिसां वेही जेके से माण्हू ज़िंदगी घारे डूंगर तूं मूंखे न ॾुखो हा। ऐं अॻे ॾुखो लाहियां सारियां कोन सुख ऐं सूर घणेई संभ वाह वाह जीअं भिटाई जीअं लतीफ़ बहरहाल अमा जस लाणो अलाह तव्हांखे ही सादत नसीब कई आहे ऐं हिन जे सदके अलाह तव्हांखे बरकतूं ॾिए अलाह फैज़ ॾींदो बस राणा तो राज थींदा तुंहिंजो राज त आहे अलाह तोखे संभाले ॾिए पर ही शइ जेका तो ॾिनी आहे न असांखे ॾेखारी आहे न ही ईअं सम्झो त असांखे मालिकनि जे वजूद जी शइ सां तव्हां असांखे हिकु दफ़ो वरी उहो ई लम्स साॻियो असांखे उहो छुहा असांखे साईं जे वजूद वारो महसूसु करायो आहे हिन में ट्रोपो बि आयल आहे तव्हां कीअं था सम्झो इहो हथ जो ट्रोपो आहे इहो हथ जो ट्रोपो आहे इहो अलाह जे अबा उन ॾींहुं ॾिनो आहे जेको भिटाई साईं जे बुत ते पातल आहे न जिन साईं खे ॾिनी या साईं पाण ठाराई या वरतऊं त पोइ उन्हनि ट्रोपो ॾिनो हिनखे पर एॾो सन्हड़ो ट्रोपो आहे ॼण त मशीन जो ट्रोपो थो लॻे पियो हे त अच्छा मशीन जो न आहे हथ जो आहे हा उहो हथ जो आहे पर ॾिसो न केॾी बारीक बीनी सां हुनखे टाको ॾिनो वियो आहे बखियो कीअं खयो वियो आहे ऐं इन करे हिन जी उमिरि बि वॾी आहे जो सुठो ट्रोपो आहे जो उखड़ी न सघियो आहे जिते फाटी न सघियो आहे न त हे हुजे जेकर हल्को सादो हुजे हा न त उखड़ी वञे ऐं धाॻो बि उन मतिलबु सुठी क्वालिटी जो आहे जो उहो ॻरियो कोन्हे एॾे अरसे खां पोइ बि अलाह नसीब करे तव्हांखे भलाई थींदी पर ही मालिकनि जी अमानत आहे तव्हां वटि जेको पांधीड़ो को मोहबत वारो अक़ीदत वारो लड़ी अचे न त हुनखे हिन जी ज़ियारत खां महरूम न कजो अमा भला ही शइ बि तव्हां वटि आहे लतीफ़ साईं जी ज़ात खां हुनजे फ़िक्र खां कलाम खां उनजे कलाम जी रूहानी रमज़ुनि खां अख़लाक़ी रमज़ुनि खां बि वाक़ुफ़ु आहियो ऐं लतीफ़ साईं त सॼी सिंध जी सुञाणप आहे सिंधी ॿोली बचाई क़ौम बचाई असांखे सुञाणप ॾिनई हंधे माॻे हुनजे अचण वञण जा असांखे माॻ मिलनि था वॾनि खां वठी पंध कंदो रहियो आहे त तव्हां कहिड़ो न्यापो ॾींदव लतीफ़ साईं जो उन पांधीड़नि खे लतीफ़ साईं सां मोहबत कंदड़नि खे लतीफ़ साईं सां जेके सलाड़ियल माण्हू आहिनि तव्हां पंहिंजे तरफ़ां कहिड़ो न्यापो ॾींदव उन्हनि खे न्यापो थी ॾियां धीअ भाई मूं संभाले रखी आहे पहिरीं मोहबत रखो भिटाई सां अहिड़ी मोहबत रखनि साईं जूं निशानियूं अलामतूं उहे शयूं जेके इस्तेमालु संभाले रखनि हिननि जो क़दुरु कजे लिकाए न रखिजे आम लाइ हुजे ज़ियारत लाइ हुजे मायूं अचनि बीबियूं अचनि मायूं ईंदियूं आहिनि पेती मां ॾेखारींदी हा न भला हिन जो को ॿिए हवाले सां बि इस्तेमालु थिए त मिसाल कॾहिं को बीमारी बड़ी बुखार हुजे कंहिंखे का नंढ वॾी ॻाल्हि हुजे त उन में बि शफ़ा तौरु इस्तेमालु कयो हा उहे बि कंदा आहियो अच्छा सुठो बाबा सुठो सुबेल साथियो असांजा अॼोका पंथई पेचरा शाह साहिब जा लाड़ बदीन शहर ऐं उते लालण साईं जी जेका मज़ार त न चइजे बुठी उहा ॾिठीसीं ऐं उन खां पोइ लाड़ म्यूज़ियम में हुयासीं जिते लतीफ़ साईं जूं ईअं ई ज़ाती इस्तेमाल जी जेका भुजकी हुई ऐं टोपी हुई ऐं हिकिड़ो जेको सो ओछण हुयो उन सां गॾोगॾु ही वॾी सादत आहे अॼु असां हिते अची तराई में वरी ही चादर मुबारक ॾिठी आहे पाखड़ जंहिंखे चवनि था त असांजे अॼोके रिहाण जो वक़्तु पुॼाणे खे पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नई माॻ ते कंहिं नई वाट सां वरी तव्हां वीचार वंडींदासीं जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाही